नाज़रीन अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ ताज़रीन बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर है। हाँ नज़र विझो था घोड़ाबाड़ी का एहसान फारूक तले की रिपोर्ट से। घोड़ाबाड़ी के कदीमी कब्रिस्तान में रोल कुता ऐं गॾा हलण लॻा इख़्तियार ने अखियूं ॿूटे छॾ कब्रिस्तान जी बेहुरमती जो सिलसिलो बंदि न थियो। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं ज़िले ठठ जे तारीख़ी तालुको घोड़ाबाड़ी ज़िले जे ॿियनि सहूलियतुनि खां त सदाईं महरूम रहियो आहे, पर हिन शहर जे क़दीमी कब्रिस्तान जंहिंमें सैयद जुमन शाह बुखारी, सुलेमान शाह ऐं लाला शाह जूं मज़ारूं पिणु आहिनि, पर अफ़सोस उन ॻाल्हि जो आहे जो हिन कब्रिस्तान खे टाउन इंतिज़ामिया तोड़े ॿियनि वसवारनि पारां हिन कब्रिस्तान खे अञा ताईं चौदेवारी न मिली सघी आहे, जंहिं करे कब्रिस्तान में रोलू कुता गॾा सरेआम हली रहिया आहिनि, जंहिं जे नतीजे में तारीख़ी कब्रिस्तान जी बेहुरमती थी रही आहे। कुतनि ई गॾहनि कब्रिस्तान में वॾा खॾा करे छॾिया आहिनि। क़बरुनि जी बेहुरमती जो कंहिं बि नोटिस नाहे वरितो। हितां जे रहवासियुनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त क़दीम कब्रिस्तान खे चौदेवारी ॾियारे कब्रिस्तान जी बेहुरमती थियण खां बचायो वञे।